मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर कोई बंदो रोज़ो रखे ऐं तरावी नमाज़ न पढ़े, छा उन सूरत में उन जो रोज़ो थी वेंदो या न? अच्छा, रोज़ो तो जेको आहे थी वेंदो, इन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे, छाजे करे त रोज़े जो तालुक़ तरावी सां न आहे। बाक़ी रहियो मसइलो, अगर कोई बंदो तरावी नमाज़ नथो पढ़े त न पढ़ण सां तमामु वॾी नेकी खां इहो बंदो महरूम थींदो। जीअं तमामु अहादीस खां मालूम थियो त रमज़ान उल मुबारक जे अंदरि हर हिकु नेकी, हर नेकी उहा हिकु नेकी जेको काउंट न आहे थींदी, बल्कि हर हिकु नेकी 70% जेको आहे रमज़ान जी बरकत जे करे वधाई वेंदी आहे। त अगरि कोई बि बंदो रमज़ान मुबारक जे अंदरि रोज़ो तो रखे थो पर तरावी जेको नमाज़ नथो पढ़े, त रोज़ो उनजो दुरुस्त थी वेंदो, रोज़ो उनजो सही थी वेंदो, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न आहे। हा, रहियो मसइलो बाक़ी तरावी जूं 20 रकातूं छॾण जे करे हे बंदो तमामु वॾी नेकी खां जेको आहे महरूम थी वेंदो। छाजे करे तरावी जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बि पढ़ी वई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि पढ़ी आहे। इन खां बाद में सहाबा जे ज़माने में बि जेकी आहे तरावी नमाज़ हली आहे। तरावी नमाज़ हर हिकु मुसलमान, औरत हुजे या मर्द हुजे, उनखे जेको कंहिं क़िस्म जो कोई न छॾे। छाजे करे तरावी नमाज़ जे अंदरि तमामु वॾी नेकी रखियलु आहे। कोई बि बंदो इन एॾी वॾी नेकी खां महरूम न थिए, ऐं उहा तरावी नमाज़ 20 रकात हिन जे अमलनामे में न लिखी वेंदी। रमज़ान मुबारक जे बरकत जे करे 70% जेको उनखे वधायो वेंदो। त कोशिशि करे बंदो हिकिड़ो महीनो आहे, पूरो साल त जेको तरावी नमाज़ न आहे पढ़णी पवंदी, सिर्फ़ु हिकिड़ो महीनो आहे, ऐं इन हिकिड़े महीने जे अंदरि तरावी नमाज़ जेको न छॾे।